सरकार मदीना सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जनते दुरूद पाक पढ़ी बेशुमार फ़ज़ीलतूं आहिनि। प्यारे आका अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमायो, जंहिं रमज़ान जे महीने के लधो ऐं उन जा रोज़ा न रखिया उहो शख़्स शकी यानी बदबख्त आहे। जंहिं पंहिंजे वालिदैन या कंहिं हिक खे पातो ऐं उन्हनि सां हुस्न सलूक न कयो उहो बि शकी यानी बदबख्त आहे। ऐं जंहिं वटि मुंहिंजो ज़िक्र थियो ऐं उन मूं ते दुरूद पाक न पढ़ियो उहो बि बदबख्त आहे। काबे के बदरुद्दुजा तुम पे करोड़ों दुरूद, तैयबा के शम्सुद्दुहा तुम पे करोड़ों दुरूद, तुमसे जहाँ का निज़ाम तुम पे करोड़ों सलाम, तुम पे करोड़ों सना, तुम पे करोड़ों दुरूद। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। ए आशिकान रसूल, अल्हम्दुलिल्लाह हिक भेरो ॿीहर माह गुफ़रान, माह नुज़ुल क़ुरान, रब जे मेहमान माह रमज़ान जी आमद आहे। कुछ ॾींहंनि खां पोइ ऐलान थींदो मुबारक हुजे रमज़ान मुबारक जो चंड नज़र अची वियो। हीउ ऐलान ॿुधंदे ई आशिकाने रमज़ान जूं दिलियूं ख़ुशीअ मां झूमण लॻंदियूं, चेहरनि ते ताज़गी अची वेंदी, मस्जिदुनि जी रौनक वधी वेंदी। तरावीह जो सिलसिलो, फ़र्ज़ नमाज़ूं, को नफ़िलनि जी कसरत करे रहियो हूंदो, को तिलावत क़ुरान जी सआदत माणे रहियो हूंदो, सहरी इफ़्तार जूं रौनकूं हूंदियूं। रोज़ानो असर ऐं मग़रिब ते मस्जिदुनि में हुजूम हूंदो ऐं इंशाअल्लाह अज़्ज़ व जल लुत्फ़ भी कुछ दुबाला थी वेंदो। खुदा की है इनायत, माह रमज़ान आने वाला है, हुई मौला की रहमत, माह रमज़ान आने वाला है। खुशी से झूमता है दिल, मची है कल्ब में हलचल, मिली आशिक को फरहत, माह रमज़ान आने वाला है। ए आशिकान रसूल, रमज़ान मुबारक जो भी छा त शान आहे, निरालो शान आहे। उहो ई मुबारक महीनो आहे जंहिंमें इंसानियत जे हिदायत जे लाइ आख़िरी आसमानी किताब यानी क़ुरान करीम नाज़िल थियो। अल्लाह पाक फरमाए थो, शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरान हुदल लिन्नासि व बय्यिनातिम मिनल हुदा वल फ़ुरक़ान, फ़मन शहिद मिनकुमुश शहर फ़लयसुमहु। तर्जुमो कंजुल इरफ़ान, रमज़ान जो महीनो आहे जंहिंमें क़ुरान नाज़िल कयो वियो, जेको माण्हुनि जे लाइ हिदायत ऐं रहनुमाई आहे ऐं फ़ैसिले जे रोशन ॻाल्हियुनि ते मुश्तमिल आहे। पोइ तव्हां मां जेको उहो महीनो माणे त ज़रूरु उन जा रोज़ा रखे। प्यारा इस्लाम वारो, असां सिपारो ॿियो सूरह बक़रा जी आयत नंबर 185 जो हिकु हिसो ॿुधण जी सआदत हासिल कई। हिन आयत करीमा में रमज़ान मुबारक जो हिकु ख़ुसूसी तारुफ़ पेश कयो वियो आहे त फ़र्ज़ रोज़नि जे लाइ हिकु मख़सूस महीनो आहे ऐं उहो मुबारक महीनो माह रमज़ान आहे। प्यारा प्यारा इस्लाम वारो, माह रमज़ान माणे वठणु रमज़ान मुबारक जी बाबरकत मुक़दस घड़ियुनि ताईं पहुची वञणु निहायत सआदत जी ॻाल्हि आहे। तमामु वॾे मर्तबे वारा सहाबी रसूल हज़रत तलहा बिन उबैदुल्लाह रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाईंदा, हिकु भेरे ॿ शख़्स बारगाह रिसालत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में हाज़िर थिया। ॿिन्ही कलमो पढ़ियो ऐं सहाबियत जे दर्जे ते फ़ाइज़ थी विया। ॿई नेक परहेज़गार हुया, अलबत्ता उन्हनि मां हिकु इबादत ऐं रियाज़त में तमामु घणी महिनत कंदो हो। जीअं त जेको घणो इबादत गुज़ार हो उहो हिकु भेरे कंहिं जंग में शरीक थियो ऐं शहीद थी वियो। पोइ हिकु साल खां बाद ॿिए सहाबी जो बि इंतिकाल थी वियो। हज़रत तलहा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, उन्हनि ॿिन्ही जे दुनिया मां वञण खां बाद हिकु राति मूं ख़्वाबु ॾिठो, छा थो ॾिसां त मां जन्नत जे दरवाज़े ते बीठो आहियां। उहे ॿई सहाबी रसूल रज़ी अल्लाह अन्हुमा बि उते ई मौजूदु हुया। एतिरे में जन्नत जे अंदरां को ॿाहिरि आयो ऐं उहो सहाबी जंहिंजो इंतिकाल हिकु साल बाद में थियो हो, उनखे वठी करे जन्नत में हलियो वियो। कुझु देरि खां पोइ वरी ॿाहिरि आयो ऐं उहो सहाबी जेको हिकु साल पहिरियां शहीद थियो हो, हिन भेरे उनखे वठी करे जन्नत में दाख़िल थी वियो। सुबुह थियो त हज़रत तलहा रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजो ख़्वाबु सहाबा इकराम रज़ी अल्लाह अन्हुम खे ॿुधायो। सभई हैरान हुया। जॾहिं हीअ ॻाल्हि प्यारे आका मदीने वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं पहुती त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ए सहाबा,
तव्हांखे हैरानी कहिड़ी ॻाल्हि ते आहे? अर्ज़ु कयूं या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हिकु सहाबी घणो इबादत गुज़ार हुयो, पोइ खेसि शहादत जो रुतबो मिलियो, उन जे बावजूदु हू बाद में जन्नत में दाख़िल थियो। ऐं ॿियो सहाबी जंहिंजो इंतिकाल 1 साल खां पोइ थियो, उहो पहिरियां जन्नत में दाख़िल थी वियो। इन जो छा सबबु आहे? प्यारे आका मदीने वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, छा उहो सहाबी 1 साल वधीक ज़िंदा न रहियो? अर्ज़ु कयूं जी हा रहियो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, छा उन शहीद थियण वारे जी निस्बत 1 साल रमज़ान जा रोज़ा न रखिया? सहाबा अर्ज़ु कयो जी हा रखिया। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿीहर पुछो, छा उन खां बाद में फ़ौत थियण वारे सहाबी ओतिरा सजदा वधीक न कया? अर्ज़ु कयूं जी हा कया। त प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, बसि इन्हीअ सबबु उन्हनि ॿिन्ही जे दरमियान ज़मीन ऐं आसमान जो फ़र्क़ु आहे। मरहबा सद मरहबा फिर आमदे रमज़ान है, खिल उठे मुरझाए दिल ताज़ा हुआ ईमान है। या खुदा हम आसियों पे ये बड़ा एहसान है, ज़िंदगी में फिर अता हमको किया रमज़ान है। या इलाही तू मदीने में कभी रमज़ान दिखा, मुद्दतों से दिल में ये अत्तार के अरमान है। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सुभान अल्लाह। प्यारा इस्लाम भाई ॾिठो आहे, हिकु सहाबी जंहिंखे 1 साल माह रमज़ान ॿिए सहाबी जी निस्बत वधीक नसीब थियो, 1 साल ताईं सजदा ॿई सहाबी ॿिए सहाबी जी निस्बत वधीक नसीब थिया, त उनखे उनजो फ़ाइदो पहुतो ऐं उहो ॿिए सहाबी जी निस्बत पहिरियां जन्नत में वञण जो हक़दार थी वियो। हर सहाबी नबी जन्नती जन्नती, सब सहाबियात भी जन्नती जन्नती। ए आशिकाने रसूल, असांजी क़िस्मत जो तारो भी चमकण वारो आहे। कुछ ही ॾींहंनि खां बाद इंशा अल्लाहुल करीम माह रमज़ान जो चंड नज़र अची वेंदो। अल्लाह पाक चाहियो त असां हिन साल भी माह रमज़ान जो मुक़दस घड़ियूं ॾिसण, माह रमज़ान जी बाबरकत घड़ियुनि में साह खणण जी सआदत माणींदासीं। अल्लाह पाक असांखे उन जी तौफ़ीक़ बख़्शे। मौत जो त को भरोसो न आहे, ख़बर न आहे ईंदड़ साह बि खणी सघंदासीं या न। केतिरा ई अहिड़ा हूंदा जेके गुज़िरियल साल त रमज़ान महीने में असां सां गॾु हुआ, पर उहे हिन साल न आहिनि। अल्लाह करे असांखे एतिरी मोहलत नसीब थिए ऐं असां ख़ैर ऐं आफ़ियत सां माह सुबहान, माह नुज़ूल क़ुरान, प्यारे प्यारे महीने माह रमज़ान ताईं पहुचण में कामयाब थी वञूं। मैं रमज़ान मुबारक पाऊँ, रोज़े सारे रख पाऊँ, तू जिंदा रख सलामत, माह रमज़ान आने वाला है। इलाही आफ़ियत देना, सलामत दिल अता करना, अता कर दे तो सेहत, माह रमज़ान आने वाला है। प्यारा प्यारा इस्लाम भाई, यकीनन माह रमज़ान नसीब थी वञणु तमामु वॾी सआदत आहे, पर उन खां वॾी सआदत जी ॻाल्हि हीअ आहे त माण्हू माह रमज़ान खे लहे ऐं उन जी ख़ूब इज़त करे, रोज़ा रखे करे, तिलावत करे, उन खां वध में वधि नेकियूं नेक आमाल करे, तौबा इस्तग़फ़ार करे, पंहिंजी मग़फ़िरत कराइण में कामयाब थी वञे। हाय उहो नादान जेको हिन मग़फ़िरत, रहमत ऐं जहन्नम का आज़ादी जे महीने में भी पंहिंजी मग़फ़िरत कराइण में कामयाब न थी सघे, उहो सख़्तु महरूम आहे। हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था त मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमाईंदे ॿुधो, ही रमज़ान तव्हां वटि अची वियो आहे, हिन में जन्नत जा दरवाज़ा खोलिया वेंदा आहिनि ऐं जहन्नम जा दरवाज़ा बंदि कया वेंदा आहिनि ऐं शैताननि खे क़ैद कयो वेंदो आहे। महरूम आहे उहो शख़्स जंहिं रमज़ान खे लधो ऐं उन जी मग़फ़िरत न थी, त जंहिंजी हिन रमज़ान में मग़फ़िरत न थी पोइ कॾहिं थींदी। काश हिन साल जॾहिं माह रमज़ान जी मुबारक घड़ियुनि में ॾींहं जो ऐं राति जे वक़्तु, सहरी ऐं इफ़्तारी जे वक़्तु मग़फ़िरत जा परवाना विरहाइजी रहिया हुजनि, काश 100 करोड़ काश अल्लाह पाक जी बेपनाह रहमतुनि जो हिकु छंडो असां गुनहगारनि ते बि पइजी वञे ऐं असां मग़फ़िरत माणण में कामयाब थी वञूं। नज़ाका के वक्त मुझे जलवाए महबूब दिखा, क्या तेरा क्या जाएगा, मैं शाद मरूंगा या रब, अफ़्व कर और सदा के लिए राज़ी हो जा, गर करम कर दे तो जन्नत में रहूँगा या रब। उलमा इकराम फरमाइनि था, माह रमज़ान मुबारक में मग़फ़िरत जा असबाब जमा थी वेंदा आहिनि। रमज़ान जो रोज़ो रखणु मग़फ़िरत जो सामान आहे। रमज़ान जे महीने में
क़याम करण यानी रात जागी करे इबादत करण भी मग़फ़िरत जो ज़रियो आहे। रमज़ान जे महीने में शबे क़द्र में इबादत करण भी मग़फ़िरत जो माणनि जो महीनो आहे, ज़रियो आहे। ईअं रोज़ेदार के रोज़ो खोलाइण, ख़ादिम या मुलाज़िम ते आसानी करण भी मग़फ़िरत माणनि जो ज़रियो आहे। रमज़ान मुबारक में ज़िक्रुल्लाह जी कसरत कई वञे, जो हदीस पाक में आहे, रमज़ान जे महीने में ज़िक्रुल्लाह करण वारो बख़्शियल आहे। अहिड़ी तरह रमज़ान मुबारक में कसरत सां इस्तग़फ़ार करण सां भी बख़्शिश जी ख़ैरात मिलंदी आहे। जॾहिं ॻाल्हि अहिड़ी आहे त हिन मुक़दस महीने में मग़फ़िरत ऐं बख़्शिश जा सभई सामान जमा आहिनि, उन जे बावजूद भी जेकॾहिं को शख़्स महरूम रहिजी वञे, पंहिंजी मग़फ़िरत न कराए सघे, त यकीनन उहो वॾो महरूम आहे। अल्लाह पाक असांखे उन महरूमी खां महफ़ूज़ फ़रमाए। असां रमज़ान जे महीने में मग़फ़िरत कीअं कराए सघूं था, उन जे लाइ सभ खां पहिरियों कमु ही करिणो आहे त रमज़ान मुबारक जे अचण खां पहिरियां असां सची पकी तौबा करे वठूं, त जीअं गुनाहनि खां बिल्कुलु पाक साफ़ थी करे रमज़ान मुबारक जो इस्तक़बाल करे सघूं। रमज़ान जे महीने में ॾींहं जो रोज़ो ऐं राति जो क़याम, मिसाल तौरु पूरियूं 20 रकातूं तरावी, तहजुद ऐं ॿिया नवाफ़िल वग़ैरह हरगिज़ न छॾियूं। नफ़्स अम्मारा जी ख़्वाहिशुनि खे रोकण जी भरपूर कोशिश कयूं। माह रमज़ान में कुझु न कुझु अहिड़ो वक़्तु ज़रूरु कढूं जो जंहिंमें को बि कमु न हुजे, दिलि दुनियावी ख़्यालनि खां बिल्कुलु साफ़ हुजे ऐं असां पूरी तवज्जो सां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ज़िक्र ऐं दुरूद कयूं। नंबर 5, ग़रीबनि, फ़क़ीरनि ऐं मिस्कीननि जो ख़्यालु रखूं। अल्लाह पाक वुसअत ॾिनी आहे, ताक़त ॾिनी आहे त दिलि खोले करे ग़रीबनि ते ख़र्च कयूं। तक़वा अपनाइण यानी रोज़नि जे बातिनी आदाबनि जो लिहाज़ रखण ऐं गुनाहनि खां बचण जी भरपूर कोशिश कयूं। रमज़ान मुबारक जी हर तरह जी बेअदबी खां बचंदा रहूं। 5 ई नमाज़ूं बाजमात अदा कयूं, ख़ूब तिलावत कयूं, नातूं पढ़ूं ॿुधूं, नेक कम करण में जल्दी कयूं ऐं सभ खां अहम ॻाल्हि असां पंहिंजो ही ज़हन बणाए रखूं त ही मुंहिंजी ज़िंदगीअ जो आख़िरी रमज़ान आहे। ही कुछ तरीक़ा अपनाईंदासीं, इंशा अल्लाहुल करीम माह रमज़ान जूं ख़ूब बरकतूं नसीब थींदियूं ऐं अल्लाह पाक चाहियो त मग़फ़िरत जी ख़ैरात भी मिली ई वेंदी। या खुदा माह रमज़ान के सदके सच्ची तौबा की तौफीक दे दे, नेक बन जाऊं जी चाहता है, या खुदा तुझसे मेरी दुआ है। अल्लाह